अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आवां सायरा सुमरो ऐं बुलेटिन में मूंसां गॾु साथ ॾींदी प्रिया गुल। सभ खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। हुकूमत ऐं पीटीआई विच में अपोज़िशन लीडर जी मुक़ररी वारे मामले ते इतफ़ाक़ थी वियो। तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन बैरिस्टर गौहर ख़ान चयो आहे त क़ौमी असेंबली जे स्पीकर सां अपोज़िशन लीडर जी मुक़ररी बाबति मामला तय थी विया आहिनि। महमूद ख़ान अचकज़ई खे अपोज़िशन लीडर बणाइण जो फ़ैसिलो कयो आहे। चीन पारां अमेरिका जे हिक तरफ़िन पाबंदी जे मुख़ालफ़त चीन चयो आहे त वापारी जंगनि में केर बि फ़तह नाहे थींदो। दबाउ ऐं ज़बरदस्ती सां मसइला हल नथा थी सघनि। मुफ़ादनि जे तहफ़ुज़ लाइ क़दम खणंदासीं। परॾेही वज़ीर इसाक़ डार जो ईरानी हम मनसब सां टेलीफोनिक राब्तो। ईरान जे मौजूदा सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे वठि। ॿिन्ही अॻुवाणनि पारां वेझे राब्ते में रहण ते इतफ़ाक़। सफ़ारती राब्ता जारी रखण जो अज़म। तरक्की ऐं मनसूबाबंदी वारे वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल चयो आहे त पाकिस्तान वटि सिर्फ़ ॿ रस्ता ई आहिनि, या कर्ज़ वठे या एक्सपोर्ट वधाए। एक्सपोर्ट ऐं पैदावार खे वधाइणो पवंदो। IMF मां निकिरण जो उहो ई वाहिद रस्तो आहे। माहवार तरक़ियाती अपडेट बाबति न्यूज़ ब्रीफिंग ॾींदे एहसन इक़बाल वधीक चयो आहे त नायब वज़ीर आज़म जी सरबराही में कमेटी जोड़ी वई आहे। कमेटी IMF मां निकिरण जे हवाले सां गौर वीचार कंदी। एक्सपोर्ट एमरजेंसी जे तजवीज़ आहे। मोकलुनि में बि कमु करणो पवंदो। एक्सपोर्ट $60 अरब ताईं खणी वञणी पवंदी। वॾे वज़ीर समूरनि खातनि खे तरक़ियाती कम तेज़ करण जी हिदायत करे छॾी। सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास। 18 नुकाती एजेंडा ते गौर वीचार। वॾे वज़ीर चयो आहे त तरक़ियाती बजट बहितर अंदाज़ में अवाम जी भलाई लाइ इस्तेमालु करणु हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। रोडन ट्रांसपोर्ट, सिहत ऐं पाणी जा मनसूबा मुकमल थियण सां कराची दुनिया जो बहितरीन शहर बणिजी वेंदो। सिंध हुकूमत कराची शहर लाइ 83 अरब रुपयनि जो पैकेज ॾिनो आहे। FWO शहर में समूरनि तरक़ियाती मनसूबनि ते कमु कंदो। समूरा खाता तरक़ियाती कमनि खे जल्द मुकमल कनि। हू तरक़ियाती मनसूबनि जी पाण निगरानी कंदो। सीनियर सूबा वज़ीर शहजील इनाम मेमन चयो आहे त तहरीक इंसाफ़ इंतिशार जी सियासत करे रही आहे। PTI कराची में 9 मई जहिड़े वाक़िअनि जी साज़िश कई। सिंध हुकूमत सख़्त कार्रवाई बि करे पई सघे, पर सब्र खां कमु वठी उन साज़िश खे नाकाम बणायो। कराची वारनि इंतिशार जी सियासत कंदड़नि खे हमेशह रद्द कयो आहे। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शहजील इनाम मेमन चयो त सिंध सरकार जलसे जी इजाज़त ॾिनी, जंहिंजे 5 मिंटनि बैदि बयानु आयो त असां जलसो नथा करियूं। सोहेल आफ़रीदी एहतराम जी लॼ न रखी। मुआहदे बावजूदि सोहेल आफ़रीदी मना थियल हंधनि ते वियो। PTI उहो कमु कयो जंहिंसां अवाम खे तकलीफ़ पहुती। 8 फरवरी ते हड़ताल दौरान फीतो जाम थियण न ॾींदासीं। सखर जे एहतिसाब अदालत खोराक खाते कंबर में मेगा करप्शन केस में डिप्टी डायरेक्टर फूड ऐं DFC जी ज़मानत रद्द करे छॾी। 6.25 अरब रुपयनि जी मेगा करप्शन वारे रेफरेंस जी ॿुधणी। डिप्टी डायरेक्टर नसरुल्लाह चांडियो ऐं DFC इल्ताफ़ मक्सी ज़मानत रद्द थियण ते अदालती कमरे मां गिरफ़्तार। अदालत मेगा करप्शन केस जी ॿुधणी 20 जनवरी ताईं मुलतवी करे छॾी। दादू में ज़मीनी तकरार तां हथियारबंदनि हथां 1 ॼणो क़तल, 2 ॼणा ज़ख़्मी। बी सेक्शन थाणे जी हद जेल रोड भरिसां बिरोई बिरादरी में हलंदड़ ज़मीनी तकरार तां हथियारबंदनि गोलियूं हणी असगर बिरोई खे क़तल करे छॾियो। अब्दुल रशीद चांडियो ऐं मोहम्मद ख़ान सियाल ज़ख़्मी थी पिया।